वजह से ठारसा थाने जी हदकोट हसनदीन कंबवा में जखरानी बिरादरी जो जट बिरादरी मथा हमलो फायरिंग एक जणो मथे में गोली लगन सबब सख्त जख्मी गढ़ती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल वारसन पारां जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ मेहरान हाईवे ते 4 कलाक धरणो DSP मीरवाई एस शो से ठारसा जी यकीन थियानी बाद 4 कलाकन खां पोइ रोड खोलियो वियो। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल थी न सघियो। तफ़सीली ख़बर मूजिब सिठारसा थाने जी हदकोट हसनदीन कंबवा में जट बिरादरी के डॉक्टर शफ़क़त जट मथां 10 खां वधीक जखरानी बिरादरी के माण्हुनि हमलो करे ॾिनो, जंहिंमें शदीद फायरिंग करे हिकु ॼणो शफ़क़त जट मथे में गोली लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कियो वियो। वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ वारसन पारां गाबर शाख पटां 4 कलाक रोड ब्लॉक करे धरणो हयो, जंहिं बार DSP मीरवा गुलाम मुस्तफ़ा राजपूत SHO ठारसा मोहम्मद इकबाल रुट जी यकीन थियानी बाद रोड खोलियो वियो। उन मौक़े ते ज़ख़्मी जी भाउ रिटायर्ड फ़ौजी मोहम्मद अशरफ साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त यूसुफ जखराणी ऐं संदसि बिरादरी जे माण्हुनि मुंहिंजे मथां हमिलो कयो आहे, जंहिंखे मथे में गोली लॻी आहे। जवाबदारनि खे केतिराई भेरा मना कयो त असांजो फ़सल न भेलायो, जंहिं ते मुंहिंजे भाउ खे बेगुनाह अकेलो ॾिसी हमिलो करे ज़ख़्मी कयो आहे। हिन घुर कई त मामले जो नोटिस वठी मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे।